ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 3/11/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार। अव्यक्त बाप दादा जो महावाक्य आहिनि 25/10/2002। रिवाइज कोर्स ब्रह्मण जीवन जो आधार प्योरिटी जी रॉयल्टी। अॼु स्नेह जो सागर पंहिंजे स्नेही ॿारनि खे ॾिसनि पिया। चारों ओर जा स्नेही ॿार रूहानी सूक्ष्म डोर में बंदल पंहिंजे स्वीट होम में पहुची विया। जीअं ॿार स्नेह में खिची करे पहुची विया, उअं ई बाप बि ॿारनि जी स्नेह जे डोर में बंदल आहिनि। उअं ई बाप बि ॿारनि जी स्नेह जी डोर में बंधे हुए ॿारनि जे सम्मुख अची विया। बाप दादा ॾिसनि था कि चारों ओर जा ॿार बि परे वेठे बि स्नेह में समायल आहिनि। सम्मुख जा ॿारनि खे ॾिसनि था ऐं जो परे वेठा आहिनि, परे वेठे ॿारनि खे बि ॾिसी ॾिसी हर्षित था थियनि। बाबा ईअं रूहानी अविनाशी स्नेह, परमात्म स्नेह, आत्मिक स्नेह सॼे कल्प में हाणे ई अनुभव कंदा आहियो न। बाप दादा हर हिकु ॿार जी पवित्रता जी रॉयल्टी ॾिसनि पिया। ब्रह्मण जीवन जी रॉयल्टी आहे ही प्योरिटी। त हर हिकु ॿार जे सिर ते रूहानी रॉयल्टी जी निशानी प्योरिटी जी लाइट जो ताज ॾिसनि पिया। तव्हां सभी भी पंहिंजी प्योरिटी जो ताज, रूहानी रॉयल्टी जो ताज ॾिसो पिया न। पुठियां वारा बि ॾिसनि पिया केतिरो शोभनी ताजदारी सभा आहे न पांडवनि जी ताज चमके थो न। ईअं अहिड़ी सभा ॾिसो था न, कुमारियूं ताजदारी कुमारियूं आहिनि न। बाप दादा ॾिसनि था कि ॿारनि जी रॉयल फैमिली केतिरी श्रेष्ठ आहे। पंहिंजे अनादि रॉयल्टी खे यादि करो। जॾहिं तव्हां परमधाम में आत्मायूं परमधाम में बि रहंदा आहियो त आत्मा रूप में बि तव्हांजी रूहानी रॉयल्टी विशेष आहे न। सर्व आत्मायूं बि लाइट रूप में आहिनि, लेकिन असांजी चमक सर्व आत्माउनि में श्रेष्ठ आहे। यादि अचे थो न परमधाम अनादि काल सां बि तव्हांजी झलक फलक न्यारी आहे। अनादि काल सां तव्हांजी झलक फलक न्यारी आहे। जीअं आकाश में ॾिठो हूंदो सितारा सभी चमकंदा आहिनि, सभु लाइट ई आहे, लेकिन सर्व सितारनि मां कोई विशेष सितारनि जी चमक न्यारी ऐं प्यारी हूंदी आहे। ईअं ई सर्व आत्माउनि जे विच में तव्हां आत्माउनि जी चमक, रूहानी रॉयल्टी प्योरिटी जी चमक न्यारी आहे। यादि अचे थो न, पोइ आदिकाल में अचो, आदिकाल में अचो। उहो अनादिकाल परमधाम, वो आदिकाल में अचो। आदिकाल के यादि करो त आदिकाल में भी देवता रूप में रूहानी रॉयल्टी की पर्सनालिटी केतिरी विशेष आहे न। असांजी सॼे कल्प में देवताई स्वरूप जी रॉयल्टी ॿियो कंहिंजी रही अहिड़ी। रूहानी रॉयल्टी प्योरिटी जी पर्सनालिटी यादि आहे न। पांडवनि खे बि यादि आहे न। पोइ मध्यकाल में अचो त मध्यकाल में द्वापर खां वठी करे संजी जी पूजा जा चित्र ठाहींदा आहिनि। हुन चित्रनि जी रॉयल्टी ऐं पूजा जी रॉयल्टी द्वापर खां हाणे ताईं केतिरे चित्रनि जी कई आहे। चित्र त ॾाढा आहिनि, लेकिन अहिड़ी विधिपूर्वक पूजा ॿियो कहिड़ी आत्माउनि जी थी आहे। चाहे धर्म पितायूं, चाहे नेतायूं, चाहे अभिनेतायूं, चित्र त सभिनि जा ठाहींदा आहिनि, लेकिन चित्रनि जी रॉयल्टी ऐं पूजा जी रॉयल्टी कंहिंजी ॾिठी?
डबल फॉर्नेस पंहिंजी पूजा ॾिठी आहे? तव्हां माण्हुनि ॾिठी आहे या सिर्फ़ु ॿुधो आहे? अहिड़ी विधि पूरक पूजा ॿियो चित्रनि जी चमक रूहानियत ॿियो कंहिंजी बि न आहे, न हूंदी। छो? प्योरिटी जी रॉयल्टी आहे न, प्योरिटी जी पर्सनैलिटी आहे न। अच्छा ॾिसी वरितो, पंहिंजी पूजा न ॾिठी त ॾिसी वठिजो। हाणे लास्ट में संगम युग ते अचो त संगम युग में बि सॼे विश्व जे अंदरि प्योरिटी जी रॉयल्टी ब्रह्मण जीवन जो आधार आहे। प्योरिटी जी रॉयल्टी असांजे ब्रह्मण जीवन जो आधार आहे। प्योरिटी न त प्रभु प्यार जो अनुभव बि न थी सघंदो, सर्व परमात्म प्राप्तियुनि जो अनुभव न थी सघंदो आहे। ब्रह्मण जीवन जी पर्सनैलिटी प्योरिटी आहे, प्योरिटी ही रूहानी रॉयल्टी आहे। ब्रह्मण जीवन जी पर्सनैलिटी छा आहे? प्योरिटी, ऐं प्योरिटी ही रूहानी रॉयल्टी आहे। त आदि अनादि आदि मध्य अंत सॼे कल्प में रूहानी रॉयल्टी हलंदी रही आहे न। त पंहिंजे पाण खे ॾिसो, दर्पण त तव्हां सभिनि वटि आहे न, दर्पण आहे न, ॾिसी सघंदा आहियो न, त ॾिसो असांजे अंदरि प्योरिटी जी रॉयल्टी केतिरी परसेंटेज में आई आहे? अनादिकाल, आदिकाल, मध्यकाल ऐं हाणे अंत ब्रह्मण जीवन। त असांजे चहिरे सां प्योरिटी जी झलक ॾेखारण में ॾींदी आहे, चलन में प्योरिटी जी झलक ॾेखारण में ॾींदी आहे। फलक अर्थात नशो, चलन में उहो फलक अर्थात रूहानी नशो ॾेखारण में ॾींदो आहे। ॾिसी वरितो, पंहिंजे खे ॾिसण में केतिरो समय लॻंदो आहे? सेकेंड। त सभिनि ॾिठो पंहिंजे खे, कुमारियूं झलक फलक आहे, सुठो आहे। सभी उठो, खड़ा थी वञो। कुमारियूं लाल पटो लॻाए करे वेठियूं आहिनि, जिते लिखियलु आहे एक व्रता। सुंदर लॻे थो। एक व्रता जो अर्थ आहे प्योरिटी जी रॉयल्टी। त एक व्रता जो पाठ पक्को कयो आहे, जाते कच्चो न एक व्रता जो पाठ पक्को कयो आहे, हुते वञी करे कच्चो न करे वठिजो। ऐं कुमार ग्रुप उठो, कुमारनि जो ग्रुप बि सुठो आहे। कुमारनि दिलि में प्रतिज्ञा जो पटो ॿधो आहे। इन्हनि कुमारनि त ॿाहिरां खां ॿधो आहे, प्रतिज्ञा जो पटो ॿधो आहे। कुमारनि की सदा निरंतर प्योरिटी जी पर्सनैलिटी में रहण वारा कुमार आहियो न। जंहिं ब्रह्मा को वैसे त बाबा कुमारनि जे लाइ चवनि था, लेकिन ईअं निमित हुआ आहिनि, लेकिन असां सभिनि जे लाइ आहे। एक व्रता ऐं निरंतर प्योरिटी जी पर्सनैलिटी में रहण वारियूं असां सभु आत्मायूं। निमित कुमारनि जे लाइ चवनि था, लेकिन सभिनि जे लाइ ईअं आहे। चओ हा जी, जी हाँ, ना जी न, हाँ जी। या हुते वञी करे पत्र लिखंदव, थोरो ढिलो थी वियासीं न। प्योरिटी मतिलबु प्योरिटी, संकल्प अविद्या थी वञे प्योरिटी थी। सदा प्योरिटी वारा संकल्प मत संस्कार, हर संकल्प बोल कर्म सदा पवित्र। इम्प्योरिटी जो नामो निशान न रहे, सब खत्म। त बाबा चवनि था, अहिड़ो वाइदो आहे, पक्को वाइदो आहे, त हथ हिलायो। टीवी में असांजो फोटो निकिरे थो, त जो ढिलो हूंदो उन्हनि खे चित्र भेजदासीं। इन जे लाइ ढिलो न थियणो, पक्को रहणो। हा पक्का आहियो न, पांडव त पक्का हूंदा आहिनि। पांडव पक्का, पांडव ॾाढा सुठो है न। हिकु बार जो चीज़ सां असांखे फ़ाइदो पतो लॻी वियो त ॿी दफ़ा उन जे अगेंस्ट वञण जो संकल्प स्वप्न बि न अचिणो खपे।
प्योरिटी जी वृत्ति आ शुभ भावना शुभकामना कोई कहिड़ो बि हुजे लेकिन पवित्र वृत्ति अर्थात शुभ भावना शुभकामना है ना। शुभ भावना सोचणो ई न सभिनि जो ई कल्याण थिए। पवित्र दृष्टि अर्थात सदा हर हिक खे आत्मिक स्वरूप में ॾिसणु व फरिश्ते स्वरूप में ॾिसणु। त वृत्ति दृष्टि टियों आहे कृति अर्थात कर्म में। त कर्म में भी सदा आत्मा खे ॾिसो सुख ॾियो सुख वठो। कर्म में छा करिणो आहे सदा सुख ॾियणो आहे सुख वठिणो आहे। इहा आहे प्योरिटी जी निशानी। वृत्ति दृष्टि कृति टिनिनि में इहा धारणा हुजे। कोई छा बि कंदो हुजे दुख बि ॾींदो हुजे इंसल्ट बि कंदो हुजे लेकिन असांजो कर्तव्य छा आहे दुख ॾियण खे फॉलो करिणो आहे या बाप दादा खे फॉलो करिणो आहे। फॉलो फादर आहे न त ब्रह्मा बाप दुख ॾिनई या सुख ॾिनई सुख ॾिनई न त बाप मास्टर त तव्हां मास्टर ब्रह्मा अर्थात ब्रह्मण आत्माउनि खे छा करिणो। कोई दुख ॾेवे त तव्हां छा कंदव दुख ॾींदा न ॾींदा। ॾाढो दुख ॾेवे ॾाढी ॻाल्हियूं ॾे ॾाढी इंसल्ट करे त थोरो सो फील कंदव या न। कुमारियूं फील कंदियूं त ईअं असांखे चेक करिणो आहे। कोई असांजी ॾाढी ग्लानी करे निंदा करे असांखे छा फील थिए थो अंदरि त फॉलो फादर करो। इहा सोचो मुंहिंजो कर्तव्य छा आहे उनजो कर्तव्य ॾिसी पंहिंजो कर्तव्य न भुलो। उहो गाली ॾींदो आहे त सहनशील जी देव देवी ठही वञो। तव्हांजी सहनशीलता सां गारियूं ॾियण वारो बि तव्हांजे गले लॻजी वेंदो। सहनशीलता में एतिरी शक्ति आहे लेकिन थोरो समय सहन करिणो पवंदो आहे। त सहनशीलता जा देव देवियूं आहियो न सदा ये स्मृति रखो मां सहनशीलता जो देवता आहियां। सदा ये स्मृति रखो मां सहनशीलता जो देवता आहियां मां सहनशीलता जी देवी आहियां। त देवता अर्थात ॾियण वारा दाता। कोई गाली ॾे रिस्पेक्ट न कंदो त किचिड़ो आहे न कि सुठी चीज़ आहे त तव्हां वठंदा ई छो आहियो है न। कोई तव्हांखे गारियूं ॾे रिस्पेक्ट न करे किचिड़ो ॾे किचिड़ो आहे न कि सुठी चीज़ आहे त तव्हां वठंदा ई छो आहियो। किचिड़ो वठिबो आहे छा तव्हांखे किचिड़ो ॾे त तव्हां वठंदव न वठंदव न। त रिस्पेक्ट न कंदो आहे इंसल्ट कंदो आहे गारियूं ॾींदो आहे तव्हांखे डिस्टर्ब कंदो आहे त इहा छा आहे सुठी चीज़ आहे पोइ तव्हां वठंदा ई छो आहियो। वठो बि न मन में बि न रखो प्लस हुन जे लाइ बुरायूं फैलायो बि न कि अहिड़ो आहे ये हीअं कंदो आहे है न। असांखे कंहिंजो डपु अगरि उहो तव्हांजी इंसल्ट थो करे तव्हांखे गारियूं थो ॾिए तव्हां पंहिंजी सच्चाई ते हलो लेकिन तव्हां हुनजे ड्रिडी करे हुनजे मथां हुनजी बुराई करे हुनखे हुतां हटाइण जी कोशिशि न करो तॾहिं तव्हांखे प्राप्ति ॾींदी। भई तव्हां हुनखे दिलि में न रखियो लेकिन तव्हां इहे सोचो भई मूंखे ईअं थो करे मुंहिंजे लाइ उल्टी सुल्टी ॻाल्हियूं थो फैलाए। तव्हांखे डपु त नथो थिए कि अरे माण्हू छा चईंदा इहे त मुंहिंजी बदनामी थो करे त तव्हां हुनखे हटाए ॾींदा। तव्हां बि त ओड़ा ठही विया है न। त उहो त बराबरि थी वियो न। थोरो थोरो त वठी वठंदा आहियो पुठियां सोचंदा त न आहियो न। त हाणे वठिणो ई न आहे वठिणो अर्थात मन में धारण करणु फील करणु कि हिन ईअं कयो। त पंहिंजे अनादिकाल आदिकाल मध्यकाल सॼे कल्प जी प्योरिटी जी रॉयल्टी पर्सनैलिटी यादि करो।
पूरे कल्प जी रॉयल्टी। पर्सनालिटी याद करो, स्मृति में लायो घड़ी घड़ी मां केर आया। कोई छा भी करे असांजी पर्सनालिटी के कोई छीने न सघंदो आहे। ये रूहानी नशो आहे न, ऐं डबल फॉरनेस खे त डबल नशो आहे न। हीअ ॻाल्हि त डबल नशो आहे, सभु ॻाल्हि जो डबल नशो आहे। प्योरिटी जो बि डबल नशो, सहनशीलता जी देवती ठहिण में बि जो बि डबल नशो। डबल आहे न, सिर्फ़ु अमर भव रहणो। अमर भव जो वरदान कॾहिं बि न भुलिजणो है न। त हमेशह असांखे बाबा चवनि था डबल नशो रहणो खपे। अच्छा, हुनजे लाइ छा करिणो आहे? सिर्फ़ु अमर रहणो आहे। अगरि सदा ई नशे में रहणो आहे त अमर रहणो आहे। अच्छा, जो प्रवृत्ति वारा आहिनि अर्थात युगल आहिनि, वैसे सिंगल रहंदा आहिनि। चइण में युगल ईंदो आहे, उहो उठो खड़े थी वञो। युगल त ॾाढा आहिनि, कुमार कुमारियूं त थोड़ा आहिनि। कुमारनि सां त युगल ॾाढा आहिनि। त युगल मूर्त बाप दादा तव्हां सभिनि खे प्रवृत्ति में रहण जे लाइ डायरेक्शन छो ॾिनो अथई? तव्हांखे युगल रहण जी छुट्टी छो आहे? प्रवृत्ति में रहण जी छुट्टी छो आहे? ॼाणंदा आहियो श्री युगल रूप में रहंदे हिन महामंडलेश्वर खे पांव में झुकाइणो। त जेका प्रवृत्ति में जेका युगल रहंदा आहिनि उन्हनि खे छो उते छुट्टी आहे? छो जी उन्हनि जे कारण ई महामंडलेश्वर पांव ते झुकंदा आहे। एतिरी हिम्मत उहे माण्हू चवंदा आहिनि कि साथ रहंदे पवित्र रहणु मुश्किल आहे। तव्हां छा चवंदा आहियो, मुश्किल आहे या सहज आहे? कंहिं चई ॾाढो सहज आहे, पको आहे न, या कॾहिं ईज़ी कॾहिं लेज़ी। हिन करे बाप दादा ड्रामा अनुसार तव्हां सभिनि खे दुनिया जे अॻियां, विश्व जे अॻियां एग्ज़ाम्पल ठाहियो अथई। महामंडलेश्वर बि कॾहिं झुकंदा जॾहिं प्रवृत्ति वारा साम्हूं ईंदा। चैलेंज करण जे लाइ बाप दादा हिननि खे छुट्टी ॾिनी अथई। त प्रवृत्ति में रहंदे बि निवृत्ति अपवित्रता सां निवृत्त रही सघंदा आहियो न। त चैलेंज करण वारा आहियो, सभी चैलेंज करण वारा आहियो। थोरो ॾुधंदा त न आहियो न। चैलेंज त करो लेकिन पतो न छा थिए। त चैलेंज करो विश्व खे। छो जी नई ॻाल्हि इहा ई आहे कि साथ रहंदे बि स्वप्न मात्र बि अपवित्रता जो संकल्प ई न अचे। जीअं घर में ॿिया माण्हू साथ रहंदा आहिनि है न, त उन्हनि सां अपवित्रता जी दृष्टि न वेंदी आहे न। ईअं असां बसि घर में माण्हू रहूं था, सभु पंहिंजो जीवन जीअनि। इहे संगम युग जे ब्रह्मण जीवन जी विशेषता आहे। त अहिड़े विश्व जे शोकेस में तव्हां एग्ज़ाम्पल आहियो। सैंपल चओ, एग्ज़ाम्पल चओ। तव्हांखे ॾिसी करे सभिनि में ताक़त ईंदी। असां बि ठही सघंदा आहियूं। ठीकु आहे न, शक्तियूं ठीकु आहे, पका आहियो न, कचा त न आहियो न, पका। बाप दादा बि तव्हांखे ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि। मुबारक हुजे, ॾिसो केतिरा आहिनि, ॾाढा सुठा आहिनि। बाक़ी रही टीचर्स जे बिना त गति न। टीचर्स उथो। अच्छा, पांडव बि सुठा आहिनि, वाह। टीचर्स जी विशेषता आहे कि हर टीचर जे फीचर सां फ्यूचर ॾेखारे मिले, या हर हिकु टीचर जे फीचर सां फ़रिश्तो स्वरूप ॾेखारे मिले। फ्यूचर ॾेखारे मिले या फ़रिश्तो स्वरूप ॾेखारे मिले। असांजो फ्यूचर मतिलबु देवी देवता। अहिड़ा टीचर आहियो न, तव्हां फ़रिश्तनि खे ॾिसी करे ॿिया बि फ़रिश्ता ठही वेंदा। ॾिसो केतिरा टीचर्स आहिनि। फॉरेन ग्रुप में टीचर्स ॾाढा आहिनि। हाणे त थोरा आहिनि। जो बि आहिनि हुननि खे बाप दादा यादि था करनि। अच्छा, हाणे टीचर्स मिली करे प्लान ठाहिनि कि पंहिंजे वतन ऐं पंहिंजे चलन ऐं चहिरे सां बाप खे प्रत्यक्ष कीअं करूं। दुनिया वारा चवंदा आहिनि परमात्मा
सर्वव्यापी आहे। और तव्हां चईंदा आहियो न, लेकिन बाप दादा चईंदा आहिनि कि हाणे समय प्रमाण हर टीचर में बाप प्रत्यक्ष दिखाई मिले, बाबा प्रत्यक्ष दिखाई मिले। हर टीचर जे हाणे समय प्रमाण हर टीचर में बाप प्रत्यक्ष दिखाई मिले त सर्वव्यापी दिखाई में ॾींदो। जेके ॾिसी हुन में बाप ई दिखाई, मतिलबु बाबा जो गुण। बाप आत्मा, आत्मा परमात्मा जे अॻियां छिपी वञे ऐं परमात्मा दिखाई मिले। या इहा थी सघंदो आहे। अच्छा, हिन जी डेट छा आहे? डेट त फिक्स थियणी खपे न, त डेट कहिड़ी आहे, इन जी केतिरो समय खपे। हाणे खां चालू कंदासीं, सुठी हिम्मत आहे। केतिरो समय खपे? 2000 त हले थो, हाणे 2000 ताईं केसि ताईं? हाणे त 2000 केसि ताईं आहे त टीचर्स खे इहे ई अटेंशन रखिणो आहे कि बसि हाणे बाप जे अंदरि मां समायल उहा ॾेखारे मिले। त बाबा चवनि था टीचर्स खे हाणे अटेंशन रखिणो आहे कि बसि हाणे बाप जे अंदरि मां समायल उहा ॾेखारे मिले। मुंहिंजे द्वारा बाप ॾेखारे मिले। प्लान ठाहींदासीं न, प्लान ठाहींदा न। डबल विदेशी मीटिंग करण में त होशियारु आहिनि। हाणे इहे मीटिंग करणो आहे, हिन मीटिंग जे बिना वञिणो न आहे कि कीअं असां हिक सां बाप ॾेखारे मिले। हाणे ब्रह्म कुमारियूं ॾेखारे में ॾींदियूं आहिनि। ब्रह्म कुमारियूं ॾाढी सुठियूं आहिनि, लेकिन इन्हनि जो बाबा केतिरो सुठो आहे उहो ॾिसनि। हाणे त विश्व परिवर्तन थींदो त डबल विदेशी हिन प्लान खे प्रैक्टिकल शुरू कंदा न पको आहे। अच्छा, त तव्हांजी दादियूं आहिनि, उन्हनि जी आश पूर्ण थी वेंदी। ठीकु आहे न, सुठो आहे। ॾिसो डबल विदेशी केतिरा सेवाधारी आहियो। असांजे कारण सभिनि खे यादि प्यार मिली वियो। बाप दादा खे बि डबल विदेशियुनि सां ज़्यादा त न चईंदा, लेकिन स्पेशल प्यार आहे। छो प्यार आहे? क्योंकि डबल विदेशी आत्माउनि जो सेवा जे निमित्त ठही विया आहिनि। उहे विश्व जे कोने कोने में बाप जो संदेश पहुचाइण जे निमित्त आहिनि। न त विदेशी आत्माऊं चारों ओर जी प्यासी रहिजी वेंदियूं। हाणे बाप खे उल्लना त न मिलंदो न कि भारत में आयो, विदेश में छो न संदेश ॾिनो। त बाप जो उल्लना पूरो करण जे निमित्त ठहियो न। बाप खे उल्लना मिले न, त हुनजे कारण तव्हां वियो। बाबा खे उल्लना हाणे कोई ॾींदो त न? बाबा त चई सघंदा आहिनि न, हिन जॻह ते इहा आत्मा हुई, तव्हांखे चई बि, तव्हां मञियो न। ऐं जनक खे त उमंग ॾाढो आहे, कोई देश रहिजी न वञे। सुठो आहे, बाप जो उल्लना त पूरो कंदव न। लेकिन तव्हां दादी जानकी लाइ चवनि था, साथियुनि खे थकाईंदा ॾाढा आहियो। थकाईंदी आहे न। जानकी दादी जे लाइ चवनि था बाबा कि जानकी दादी साथियुनि खे ॾाढा थकाईंदा हुया। जयंती थकाईंदी न आहे, लेकिन हिन थकावट में बि मौज समायल आहे। श्री दादी में ख़ुदि ई उमंग उत्साह आयो, ईअं करूं। पहिरियों लॻंदो आहे कि इहा बार छा आहे, लेकिन जॾहिं भाषण करे दुआयूं मिलंदियूं आहिनि त चहिरो बदिली वेंदो आहे। सुठो आहे। ॿई दादियुनि में उमंग उत्साह वधाइण जी विशेषता आहे। इहे शांति करे वेही न सघंदा आहिनि। सेवा न रहियल आहे न। अगरि नक्शो वठी ॾिसो, चाहे भारत में चाहे विदेश में, अगरि नक्शे में हिकु स्थान में राइट लॻाईंदा वञो त ॾेखारे में ॾींदो कि अञा बि रहियल आहिनि। हिन करे बाप दादा ख़ुशि बि थींदा आहिनि ऐं चईंदा बि आहिनि
ज़्यादा न थकायो। तव्हां सभु सेवा में ख़ुशि आहियो न। मतिलबु जेतिरो शरीर खां थी सघे, छो जो शरीर जो बि ध्यानु रखिणो आहे न। त बाबा असांखे चवनि था कि हाणे ज़्यादा थकायो न। बाबा चवनि था कि हाणे तव्हां सभु सेवा में ॾाढा ख़ुशि आहियो। हाणे बाप दादा बि ख़ुशि थींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि ज़्यादा थकायो न। हाणे कुमारियूं बि त टीचर ठहींदियूं न। जो टीचर आहे उहा त आहिनि ई, लेकिन जो टीचर न आहे उहो टीचर ठही करे कोई न कोई सेंटर संभालंदियूं न, हैंड्स ठाहींदा न। डबल विदेशी ॿारनि खे ॿई कमु करण जो अभ्यास त आहे, जॉब बि कंदा आहिनि, सेंटर बि संभालंदा आहिनि। इन करे बाप दादा डबल मुबारक ॾींदा आहिनि डबल विदेशियुनि खे। अच्छा चारो अची अति स्नेही अति समीप सदा आदिकाल सां हाणे ताईं रॉयल्टी जे अधिकारी आत्माउनि खे सदा पंहिंजे चहिरे ऐं चलन सां प्योरिटी जी झलक ॾेखारण वारा, सदा स्वयं के सेवा ऐं यादि में तीव्र पुरुषार्थ वारा, नंबर 1 ठाहिण वारा। सेवा ऐं तीव्र पुरुषार्थ वारा, नंबर 1 ठाहिण वारा, सदा बाप जे समान सर्व शक्तियूं सर्व गुण संपन्न स्वरूप में रहण वारी आत्माउनि खे अहिड़े सर्व तरफ़ जे हर हिकु ॿार खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। विशेष विदेशनि जे मुख्य टीचर्स भेणनि सां बाबा ॻाल्हाइनि था। सभिनि सेवा जे प्लान सुठा ठाहिया न, छो जी सेवा समाप्त थी हाणे असांजो राज्य ईंदो, त सेवा जो साधन बि आवश्यक आहे, है न। लेकिन मन सां बि हुजे, वाचा बि हुजे, साथ हुजे। सेवा मन सां बि हुजे, वाचा बि हुजे। बाबा चवनि था कि सेवा जा सुठा प्लान्स ठाहिया, छो जी सेवा कॾहिं समाप्त थींदी, जॾहिं असांजो राज्य अची वेंदो। त सेवा ऐं स्व उन्नति ॿई ही साथ हुजनि, अहिड़ी सेवा सफलता के समीप लाहींदी आहे। त सेवा में निमित्त आयो ई ऐं पंहिंजे स्थान ते सेवा त सुठी करूं था। बाक़ी हाणे जो कमु ॾिनो हुन जो प्लान ठाहियो। हाणे बाबा खे छा कमु ॾिनो अथई कि असांजी आत्मा मर्ज थी वञे, बाबा जी आत्मा असां मां ॾेखारे वञे। मतिलबु बाबा जा गुण, बाबा जा कर्तव्य उहो असां मां ॿियनि खे ॾेखारे वञे। बाबा चवनि था उन जे लाइ छा स्वयं में व सेवा में वृद्धि खपे, एडिशन खपे, उहो प्लान ठाहियो। बाक़ी बाप दादा सेवादारनि खे ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि। हाणे सुठा सेवा केंद्र उन्नति के पाइनि था न, उन्नति आहे न, अच्छा सुठो थिए थो न ॿियो थींदो रहंदो। हाणे सिर्फ़ु जो अलॻि अलॻि बिखरियल आहिनि उन्हनि जो संगठन करे उनखे पको करो। हाणे जो सभु अलॻि अलॻि बिखरियल आहिनि उन्हनि खे संगठित करे उन्हनि खे पको करो। प्रैक्टिकल सबूत सभिनि जे अॻियां ॾेखारियो। चाहे कोई बि सेवा करो, भिन्न प्लान ठाहींदा आहियो, करो बि था, सुठा हलो बि था। हाणे उन सभिनि जो ग्रुप हिकु समान लायो, जो सेवा जो सबूत सॼे ब्राह्मण परिवार जे साम्हूं अची वञे। ठीकु आहे न। बाक़ी हाणे सुठा आहियो, सुठे ते सुठा आहियो। अच्छा, ओम शांति।
वरदान आहे टे स्मृतियुनि जे तिलक द्वारा श्री सिटी ठाहिण वारा अचल ॾोह ठहो। बाप दादा सभी ॿारनि खे टे स्मृति जो तिलक ॾिनो अथई। हिकु स्व जी स्मृति, पोइ बाप जी स्मृति, पोइ श्रेष्ठ कर्म जे लाइ ड्रामा जी स्मृति। स्व जी स्मृति, बाप जी स्मृति, श्रेष्ठ कर्म जे लाइ ऐं ड्रामा जी स्मृति। जे ये टे स्मृतियूं सदा आहे, जेके ये टे स्मृतियूं सदा आहिनि, उन्हनि जी स्थिति बि श्रेष्ठ न। जंहिंजी टे स्मृतियूं सदा आहिनि, जेके बाप, मां, आत्मा, बाबा ऐं ड्रामा, उन्हनि जी स्थिति बि श्रेष्ठ हूंदी। आत्मा जी स्मृति सां गॾु बाप जी स्मृति, बाप सां गॾु ड्रामा जी स्मृति अति आवश्यक आहे। छो जे कर्म में अगरि ड्रामा जो ज्ञान आहे त हेठि मथे न थींदा। जो भी भिन्न भिन्न परिस्थितियूं ईंदियूं आहिनि, उन्हनि में सदा अचल ॾोह रहंदा। कॾहिं जॾहिं ड्रामा, आत्मा परमात्मा ड्रामा टे स्मृति रहंदी। स्लोगन आहे दृष्टि के अलौकिक, मन के शीतल। दृष्टि खे अलौकिक ठाहियो, मन के शीतल, बुद्धि खे रहमदिल ठाहियो। दृष्टि में सदा आत्मा आत्मा, भाई भाई, मन में सदा शांति हुजे, बुद्धि में सर्व जे प्रति रहमदिल, दया भाव, क्षमा भाव। त दृष्टि, मन ऐं बुद्धि, इन्हनि खे कीअं ठाहिणो आहे? दृष्टि खे अलौकिक, मन के शीतल, बुद्धि के रहमदिल। अच्छा, ये सब ठाहियो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।